अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जूनो। तव्हां ख़बर ॾियो त काज़ी मुल्क यूनियन काउंसिल मीर मोहम्मद जूनो जे ॻोठु सबड़ खां जे रहिवासी सिकंदर अली वलद मोहम्मद इस्माइल रिंद ऐं संदसि घरवारी मिसमात नदीमा वलद तादर रिंद नाज़ न्यूज़ जे रिपोर्टर खे दांह ॾींदे चयो आहे त असां 4 साल अॻु प्यार जो परणो पंजाब जे अदालत में कयो हो, जंहिंजा असां वटि निकाहनामा बि मौजूदु आहिनि ऐं राजोने फ़ैसिले में असां छोकिरीअ जे माइटनि खे ज़मीन खपाए पैसा बि भरे ॾिना आहिनि। फ़ैसिले बावजूदि पुलिस ऐं छोकिरीअ जा माइट हरूभरू असांखे गुज़िरियल काफ़ी अरसे खां तंग करे रहिया आहिनि ऐं असांजो जीअण जंजाल करे छॾियो अथनि। असां IG सिंध ऐं SSP शहीद बी नज़ीराबाद खे अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं असांखे जीअण जो हक़ु ॾिनो वञे। उन मौक़े ते मिसमात नदीमा जो चवणो हो त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजा माइट ऐं पुलिस कूड़नि केसनि में फासाइण ऐं मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां आला अख़्तियारनि खे मुतालबो कयूं था त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। शादी मर्ज़ी सां कयोसीं, असांखे पुलिस कोन थो छॾे, असांखे तहफ़ुज़ खपे। मुंहिंजो नालो सिकंदर अली रिंद, मुंहिंजो वालिद जो नालो मोहम्मद इस्माइल रिंद, ॻोठु सबड़ खां रिंद में वेठा आहियूं। अॼु असांखे 4 साल शादी थियल आहे। निकाहनामो कयोसीं, कोर्ट हाई कोर्ट कयोसीं, पुलिस वारा जान न पिया छॾीनि, न की हिन जा माइट जान न पिया छॾीनि। हाई कोर्ट कयोसीं त निकाहनामो पंजाब जे अदालत में कयोसीं, हिते हाई कोर्ट हैदराबाद नवाबशाह पुलिस असां जान नथो ॾिए त असांखे तहफ़ुज़ खपे। मूंखे भरोसो आहे सरसब्ज़ NPI कैन गवारा थी।